हर कोई भगवान के पाइण चाहे तो, है न, कंहिंखां बि पुछो भाई तू भगवान के पाइण चाहे तो, तुरंत हा निकिरंदी, हा मां त भगवान के पाइण चाहियां तो, भगवान जो प्रेम बि पाइण चाहियां तो। पर उनखे उहो साधन ॿुधायो त साधन नथो करणु चाहे, भक्ति ॿुधायो, नेम ॿुधायो त उहो नेम नथो थिए, त पोइ तपस्या काथों थींदी, पोइ समाधि काथों लॻंदी भाई। चओ हरि राम। संत स्वामी विवेकानंद महाराज जन वटि हिकिड़ो नौजवान आयो, शायद विवेकानंद महाराज हुया कि उन्हनि जा गुरु रामकृष्ण परमहंस। उन्हनि वटि हिकिड़ो नौजवान आयो, अची चवण लॻो साईं तव्हां त भगवान सां मिली चुकिया आहियो। अहिड़ा सवाल कई संतन खां पुछा वेंदा आहिनि, अरे आपने तो भगवान को पा लिया होगा। तो संत भी मौज में वेठा चयो हा हा बिल्कुल पाए वतो आहे भाई। चई पोइ साईं असां सां बि मिलरायो, असांखे बि दर्शन करायो भगवान जा। चई अच्छा मिलण चाहे तो? हा साईं मां मिलण तो चाहियां। वरी संतन सम्झायो एॾो सरल न आहे भाई। चई साईं तव्हां जेको चवंदव मां सभु कंदुमि, मूंखे भगवान सां मिलणो आहे। चओ हरे राम। मूंखे भगवान जा दर्शन करणा आहिनि। तो समझी आ भाई हे त कोई ईअं ई केवल मनोरंजन जे लाइ आयो आहे, हिनखे कोई भगवान सां मिलणो आहे कोन, बसि इन सवाल पुछी वरितो आहे। पर संतन खे त चङी तरह जवाबु ॾियणो। वठी विया हिकिड़े नदीअ जे किनारे, चयो हिन में हल भाई पहिरियों सनानु कर। जल में सनानु करण लॻो जीअं ई, त पोइ हितां संत बि विया धीरे धीरे बिना आवाज करे, ऐं जीअं ई हुन केवल हिकिड़ी डुबकी लॻाई अंदरि वियो, संतन हेठि पकड़े वरितो बसि। चओ हरे राम। उनखे ॿाहिरि ई न निकिरणु ॾियनि। उहो हिलण लॻो, परेशान थी वियो काफ़ी समय, यानी कुझु पल कुझु मिंटनि ताणी उनखे ॿाहिरि न निकिरणु ॾिनो संतनि। स्वामी विवेकानंद महाराज पोइ जेॾी महिल उनजी ॾाढी हालत ख़राब थी, पोइ संतनि उनखे दया करे छॾियो ऐं ॿाहिरि निकितो। ॾाढी लंबी लंबी उन सांस खई। चओ हरे राम। ॾाढी लंबी। ऐं चवण लॻो साईं तव्हां कमाल था कयो, मां त तव्हां वटि आयुमि कि पंहिंजो कुझु भलो करण जे लाइ, तव्हां त मूंखे ई पिया मारणु चाहियो। मां त चवां पियो भगवान सां मिलणो आहे, ईअं थोरी चयोमांव भगवान वटि डायरेक्ट वञिणो आहे। चओ हरे राम। तव्हां त डायरेक्ट सिधो कंफर्म टिकट कटाए छॾियो आहे भगवान वटि। हे छा हुयो साईं, मूंखे सम्झ में न आयो। चयो प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेॾी महिल मां तोखे अंदरि जल में पकड़े रखियो, तोखे ॿाहिरि निकिरणु न पियो ॾियां, ओॾी महिल तोखे कोई वीचार आयो, तोखे घर परिवार कुझु यादि आयो? चई छाजो घर परिवार? मिट माइट कोई यादि आया? चई छाजा मिट माइट? तुंहिंजो पुटु आहे उहो यादि आहे? चई न उहो बि यादि न आयो। तुंहिंजो पिता? चई उहो बि यादि न आयो। दुकान मकान कुझु अड़ोसी पड़ोसी कोई बि यादि न आयो, त बाक़ी छा यादि आहे? चई ओॾी महिल त बसि इहो ई मन में पियो हले कि मां कीअं सांस वठां। चओ हरे राम। साईं ओॾी महिल इहे सभु थोरी ज़रूरी हुया कि मिट माइटनि खे यादि कयां, पुट खे यादि कयां, घर खे दुकान खे यादि कयां। ओॾी महिल केवल इहो ई ज़रूरी सम्झो कि मां श्वास वठां। चओ हरे राम। बसि। ऐं जीअं तव्हां मूंखे छॾियो, जान में जान आई, मां श्वास वरिती। चयूं बसि जीअं श्वास जे लाइ तड़पे पियो न, जेॾी भगवान जे लाइ तड़पंदे त भगवान तोखे मिली वेंदा। चओ हरे राम। हिकिड़ी श्वास मिले जीअं उन जे लाइ तूं एॾो तड़फियो आहे कि मूंखे श्वास मिले, ॿियो तोखे कुझु यादि न आयो, जीअं तूं सभु भुलिजी वेंदे केवल परमात्मा खे यादि रखंदे, त उहो तुंहिंजी समाधि आहे, उहो तुंहिंजी तपस्या आहे। उनजे अलावा हिन कलयुग में त ॿी कोई तपस्या ई न आहे। चओ हरे राम। वॾा वॾा ऋषि मुनि तपस्वी जेके तपस्या कंदा आहिनि न, त उहे भले ई ॾाढो केॾी महिल काम खे जीते वठंदा आहिनि, क्रोध खे जीते वठंदा आहिनि, पर अहिड़ी कठिन परीक्षा उन्हनि जी केॾी महिल थी वेंदी आहे कि 10 सीढ़ियूं चढ़े करे बि हिकिड़ी अहिड़ी ग़लती थी वेंदी आहे कि सिधो पहिरीं सीढ़ीअ ते अची किरंदा आहिनि। चओ हरे राम। पर भगवान जे भक्त जी बि इहा परीक्षा थींदी आहे। ज़रूरी न आहे कि उहो बि काम खां बची वञे, क्रोध खां बची वञे, पर हुनजी रक्षा पाण प्रभु अची कंदा आहिनि कि मुंहिंजो नंढो ॿारु आहे, शिशु आहे, गोद वारो ॿारु आहे। चओ हरे राम।